नासिन लाइव स्टॉक एंड फिशरीज़ खाते पारा पहिरियों भेरो नवाबशाह में जानवरनि जी नुमाइश लगाई वई। उन हवाले सां ॾिसूं था हिकु ॾाहिरी जी रिपोर्ट। लाइव स्टॉक एंड फिशरीज़ खाते पारा पहिरियों भेरो नवाबशाह जे अवाम लाइ हिकु बहितरीन तफ़री प्रोग्राम सजायो वियो, जंहिंमें मुख़्तलिफ़ जानवरनि जा क़िस्म रखिया विया, जंहिंमें आला क़िस्म जूं बकरियूं, जंहिंमें बिडरी, गुलाबी, कामूरी, जॾहिं त डोड़ वारा घोड़ा, नस्ली ढगियूं, रिढूं ऐं ॾाचूं ऐं ॿिया जानवर हिन नुमाइश में निमाण लाइ रखिया विया, जिन खे शहरनि ॾिसी खूब लुत्फ़ माणियो। ॿिनि ॾींहंनि वारे जानवरनि जी नुमाइश दरगाह अली शाह लग ग्राउंड में लगाई वई, जंहिंजो इफ्तिताह पीपल्स पार्टी जे नौजवान अगवान आशिक हुसैन ज़रदारी, डीजी लाइव स्टॉक डॉक्टर नज़ीर हुसैन कल्होड़ो, डॉक्टर हिज़बुल्लाह भुट्टो, लाइव स्टॉक खाते जे डिप्टी डायरेक्टर एजाज लगारी, रविन कांटे कयो। उन मौके ते नुमाइशी मेले में मौजूद मुख़्तलिफ़ जानवरनि ऐं पखियुनि जे स्टॉलनि जो विज़िट कयो वियो। उन मौके ते पीपी अगवान आशिक हुसैन ज़रदारी, डीजी लाइव स्टॉक डॉक्टर नज़ीर हुसैन कल्होड़ो, डायरेक्टर हिज़बुल्लाह भुट्टो ऐं ॿियनि आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त ॾाढो मज़ो आयो असांखे। असां जीअं पहुतासीं पहिरियां माशाअल्लाह घोड़ा बीठा हुआ हिते, तक़रीबन असांजे नवाबशाह लोकल में उहे ॾिठासीं। आला नस्ल जा पंहिंजो ऊठ बीठा आहिनि उहे ॾिठासीं, बकरियूं ॾिठोसीं, आला नस्ल जी बकरियूं बीठियूं आहिनि माशाअल्लाह। हिते वापारी बि आयल आहिनि, कुझु जेके खपाइण वारा आहिनि उहे बि माण्हू आयल आहिनि। सभिनि जे हिकिड़ो हिते हिकिड़ी पिड़ी बि लॻियल आहे, हिकिड़ो मेलो बि लॻियल आहे। ही ज़बरदस्त प्रोग्राम असांजो जेको बुनियादी आइडिया हुयो सिंध जे मरकज़ यानी शहीद बेनज़ीराबाद ज़िले जे अंदरि ही करणु लाज़िम हो। तमामु घणियूं बोॾूं जेके आयूं, बरसातूं थियूं, उन में इंसाननि खां पोइ सभ खां वधीक नुक़सानु माल मवेशीअ खे थियो आहे, जेके जानवर आहिनि उहो वॾो असरु थियो आहे। त असांजी डिपार्टमेंट जी पॉलिसी त वॾे पैमाने ते जेको असां एक्सपो कंदा आहियूं हैदराबाद में, उहो बीमारियुनि ऐं हिन मसइलनि जे करे न करे सघियासीं हिन साल। त नंढे पैमाने ते नंढा नंढा प्रोग्राम कजनि हर ज़िले या डिवीज़न लेवल ते, ताकि आम जेको ग़रीब मिसकीन जेको मालदार माण्हू आहे उन सां तालुक़ु हिकिड़ो जुड़े, उन जे मसइले मसाइलनि खां असांखे ख़बर पए। त असां हिननि जो अॻे त असां सिंध लेवल ते बि हणंदा हुआसीं, पर हिन साल असांखे कोविड जे करे परमिशन न मिली। पोइ असां हाणे इहो ई सोचियोसीं त नंढा नंढा डिवीज़न बेसिस ते असां इहे रखूं प्रोग्राम ऐं मेला रखूं, त जीअं माण्हुनि में उतां जे लोकल माण्हू बि जीअं अटेंड करे सघनि ऐं हिननि में वापार बि थींदो आहे, हिक ॿिए खां ख़रीद फरोख्त बि थींदियूं आहिनि ब्रीड। त जीअं शौक़ु असां चाहियूं था त अञा शौक़ु वधि में वधि ॾियूं। असांजो डिपार्टमेंट कोशिशि कंदो आहे त वधि में वधि अवेयरनेस ॾियूं। असां वैक्सीनेशन बि इवन उन जे घर वेठे उहो कराईंदा आहियूं। अहिड़ा प्रोग्राम सालियानो थियणु घुरिजनि, छो जो इन में भाॻियनि खे ऐं जेके हिते जा शौक़ीन आहिनि उन खे वधीक जेको आहे तवक़त मिलंदी ऐं उन शइ में अफ़ज़ायत थींदी। छो जो असां जंहिं इलाइक़े में रहूं था त असांजो ज़राइत ऐं पंहिंजो लाइव स्टॉक माल मवेशी सां वॾो ताल्लुक़ु आहे। नवाबशाह में पहली बार जो है इतनी शानदार तकरीब मुनक़्क़द की गई है जानवर की नुमाइश के हवाले से, और इसमें जो है वो मुख्तलिफ़ शहरों से जो है मुख्तलिफ़ किस्म की जो है वो ब्रीड्स लाई गई हैं, ताकि जो है वो हमारी जो नस्लें ख़त्म होती जा रही हैं और लोगों को जो इसके बारे में अवेयरनेस नहीं है कि हमारे पास जो है वो कौन कौन सी प्योर ब्रीड्स हैं। तो यहाँ पर हमारी मुख्तलिफ़ जो है वो बकरियों की और इसके अलावा भेड़ों की, ऊँट की और हॉर्स वगैरह की जो है वो ब्रीड्स लाई गई हैं, जिसमें कामोरी है, पटेरी है, टापरी, ये सारी की सारी जो है हमारे पास यहाँ मौजूद है। विजिट करण जो मकसद इहो आहे त स्टूडेंट खे लाइव स्टॉक डिपार्टमेंट जे बारे में अवेयरनेस मिले, डिफरेंट ब्रीड्स जा जेके कैरेक्टरिस्टिक आहिनि उन्हनि जी ख़बर पई सघे ऐं उन खां अलावा इहो ख़बर पए त लाइव स्टॉक जो छा रोल आहे। नुमाइश में आयल मेहमाननि खे सिंध जी सुखड़ी अजरक ओढ़ाया विया ऐं लाइव स्टॉक जे डायरेक्टर हिज़बुल्लाह भुट्टो ऐं डिप्टी डायरेक्टर एजाज लगारी पारां मेहमान ख़ास आशिक हुसैन ज़रदारी खे पिणु शील्ड ॾिनी वई। नुमाइश में वेटरनरी यूनिवर्सिटी जे शागिर्दनि वॾी तादाद में शिरकत करे नायाब क़िस्म जे जानवरनि बाबति मालूमात वरिती। कैमरामैन फरमानुल्लाह सां गॾु AK ॾाहिरी, आवाज़ TV न्यूज़, शहीद बेनज़ीराबाद।